दड़ो पुनियारी किनाल मथां तमीर थियल पुल इंतहाई ख़तरनाक सूरत अख्तियार करे वई। ताज़ो करोड़ रुपयनि जी लागत सां पुल जी छित तमीर कराई वई, पर पुल जे कम में गैर मयारी ऐं नाक़िस मटीरियल जे इस्तेमाल सबबु पुल हंधा हंधा टुटण लॻी आहे। पुल जी विच वारे हिसे में केतिरा ई नंढा वॾा सुराख थी विया आहिनि। पुल मथां रोज़ानो गहरी ट्रैफ़िक गुज़रण सबबु पुल कंहिं बि वॾे सान्य खे जनम ॾेई सघे थी। दड़ो जी सुञाण धुरिन एजाज़ अख्तर मेमणो, हाफ़िज़ अब्दुल गफ़ूर मेमणो, इक़बाल सुमरो, अख्तर खिची, अनवर मला, वकास दायो, सगा अॻवान हबीबुल्लाह मेमणो, वफ़ा मेमणो, रफ़ीक सुमरो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ताज़ो 1 करोड़ रुपयनि जी लागत सां दड़ो जे पुनियारी पुल जी छित तमीर कराई वई, पर ठेकेदार तरफ़ां पुल जे कम में नाक़िस मटीरियल जे इस्तेमाल सबबु पुल जी छित हंधा हंधा टुटी वई आहे। हिननि चयो त मछी ऐं सब्ज़ी फ़रोशन पुल खे मार्केट बणाए छॾियो आहे। शहर जो समूरियूं बसूं, सुज़ुकियूं, रश्का पुल मथां बीहनि था। हिननि मुतालबो कयो त दड़ो जे पुनियारी पुल जी फौरी मुरम्मत कराए समूरनि मछी, मुर्गी, सब्ज़ी फ़रोशन ऐं ट्रांसपोर्ट खे मार्केट ऐं बस अॾनि ते मुंतक़िल कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो।